अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज किलो साइंस क्लास चौथों जे पहिरीं चैप्टर ओवर बॉडी के पाण पढ़ंदासीं। ओवर बॉडी इज़ मेड अप ऑफ डिफरेंट पार्ट्स। असांजो जिस्म जेको आहे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो ठहियलु आहे, यानी कि हिकु जहिड़ा कोन्हे, उहे डिफरेंट आहिनि, हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि, पर ऑल द पार्ट्स वर्क टुगेदर एंड कीप अस लाइव। चए थो सभई जेके हिस्सा आहिनि उहे गॾिजी कमु कनि था, वर्क टुगेदर यानी गॾिजी कमु कनि था, ऐं कीप रखनि था असांखे अलाइव, ज़िंदा। उहे असांखे ज़िंदा रखनि था, यानी कि उहे सभु गॾिजी कमु करे ऐं पोइ असांखे ज़िंदा रखनि था। ओवर बॉडी हैज़ डिफरेंट पार्ट्स। असांजे जिस्म खे मुख़्तलिफ़ हिस्सा आहिनि, पार्ट्स आहिनि, विच परफॉर्म्स स्पेसिफिक फंक्शंस, जेके जेको आहे इंतिहाई ख़ासि जेके आहिनि से फंक्शन यानी कम ॾियनि था, अदा कनि था, परफॉर्म कनि था। हाणे सभ खां पहिरीं त असां उन्हनि पार्ट्स ऑफ बॉडी जो थोरो तारुफ़ पढ़ंदासीं, ॾिसंदासीं त उहे कहिड़ा हिस्सा आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ कमु ॾियनि था। मिसाल जे तौर ते जीअं अखियूं आहिनि, आइज़ अखियूं, ब्रेन दिमाग़, ऐं एयर्स यानी कन, लंग्स यानी फिफड़, लंग्स फिफड़, हार्ट दिलि, ऐं लिवर जीरो, किडनी गुर्दो, या लार्ज इंटेस्टाइन वॾो आंडो, ऐं स्मॉल इंटेस्टाइन नंढड़ो आंडो वग़ैरह। हाणे असां मेजर पार्ट्स ऑफ द बॉडी एंड देयर फंक्शंस, यानी कि जिस्म जा जेके ख़ासि उज़व आहिनि, मेजर उज़व आहिनि, वॾा उज़व आहिनि, उहे ऐं उन्हनि जा कमनि बाबति पढ़ंदासीं। सभ खां पहिरियों जेको उज़व आहे उहो ब्रेन आहे। ब्रेन जी माना दिमाग़ या मग़ज़। द पार्ट दैट कंट्रोल्स ऑल दीज एंड मेनी मोर फंक्शंस इन द बॉडी इज़ कॉल्ड द ब्रेन। इहो उज़व जेको सभिनी कमनि खे ज़ाब्ते में रखे, कंट्रोल में रखे, ऐं ॿियनि बि केतिरनि ई कमनि खे कंट्रोल में रखे, उनखे दिमाग़ चइबो आहे। द ब्रेन इज़ द सेंट्रल कंट्रोल सिस्टम ऑफ योर बॉडी। बॉडी जो सेंट्रल यानी विचूं, कंट्रोल यानी ज़ाब्ते में रखंदड़, ऐं सिस्टम यानी उहो आहे तव्हांजी बॉडी जो। मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं ॾिसो था त हिकिड़ी शइ खे तव्हां ॾिसो था त अखि जेको आहे से ॾिसण वारे जेको स्टिमुलस आहे, मारियूं जेको तहरुक आहे, उन तहरुक खे दिमाग़ ताईं पहुचाए थी, दिमाग़ वरी वापसि तव्हांखे रिप्लाई करे थो त हीउ जेको आहे सो तव्हां का शइ ॾिसी रहिया आहियो जेको तव्हां वात ज़रिए चयो था। त हाणे हिनखे सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट इन करे चयो वेंदो आहे। डायरेक्ट्स यानी कि उहो हिदायतूं ॾिए थो। योर ब्रेन डायरेक्ट्स ऑल द एक्टिविटीज़ ऑफ द बॉडी। जिस्म जी सभिनी जे एक्टिविटीज़, मशकूं आहिनि या सरगर्मियूं आहिनि, उन जे लाइ डायरेक्ट्स यानी उहो हिदायतूं ॾिए थो। हाणे उहो रखियलु किथे आहे, उहे कहिड़ियूं हिदायतूं? मिसाल सीइंग ॾिसणु, हेयरिंग ॿुधणु, थिंकिंग सोचणु, फीलिंग महसूसु करणु, ऐं रिमेंबरिंग ऐं यादि रखणु, ऐं इवेंट्स वाक़िया। अच्छा, द ब्रेन इज़ सेफली प्लेसड बिटवीन द थिक बोन्स ऑफ द स्कल। दिमाग़ किथे रखियलु आहे? दिमाग़ सो हिफ़ाज़त सां सेफली प्लेसड बिटवीन जे विच में, त थिक बोन्स मज़बूत हॾनि जे विच में हिफ़ाज़त सां रखियलु आहे। कहिड़नि हॾनि जे विच में? उन्हनि हॾनि खे छा चइबो आहे? स्कल चइबो आहे। स्कल यानी खोपड़ी, यानी दिमाग़ जेको आहे खोपड़ी जे ॿिनि मज़बूत हॾनि जे विच में हिफ़ाज़त सां रखियलु आहिनि। हाणे खोपड़ी जेको आहे जो कमु कहिड़ो आहे, स्कल जो कमु कहिड़ो आहे? स्कल जो कमु उहो आहे त विच प्रोटेक्ट्स यूर ब्रेन फ्रॉम इंजरीज़, जेको तव्हांजे दिमाग़ खे ज़ख़्म रसाइण खां बचाए थो। ही हिकिड़ी मेन ॻाल्हि आहे त एन एडल्ट ब्रेन वेट अबाउट 1.4 kg, यानी कि हिकिड़े वॾे माण्हू जे दिमाग़ जो जेको वज़न आहे उहो 1.4 kg आहे, यानी कि 1 किलो 400 ग्राम वज़न आहे। उन खां पोइ पाण स्टोमेक खे पढ़ंदासीं। स्टोमेक जी माना मैदो आहे। त द फूड यू ईट, खाधो जेको तव्हां खाओ था, ऑल गो डाउन टू योर स्टोमेक, सॼो तव्हांजे मैदे में वञे थो। द स्टोमेक इज़ लाइक ए जे शेप्ड बैग। चए थो उहो स्टोमेक जेको मैदो आहे उहो जे, अंग्रेज़ी अखर जे जी शकिल जो आहे। द स्टोमेक परफॉर्म 3 इम्पोर्टेंट फंक्शंस। मैदे जा 3 ख़ासि कम अदा करे थो मैदो, यानी मैदे जा ख़ासि कम 3 आहिनि। सभ खां पहिरियों कमु कहिड़ो आहे? द इट स्टोर्स द फूड। उहो खाधे खे गॾु करे रखे थो, यानी कि हिकिड़ी बैग आहे, उहा खाधे खे गॾु करे रखे थी। मैदे जो ॿियो नंबर कमु कहिड़ो आहे? इट ब्रेक्स डाउन द फूड। इट ब्रेक्स डाउन द फूड। उहो खाधे खे जेको आहे सो टोड़े थो, डाइजेस्ट हज़म करे थो, एंड कन्वर्ट्स ऐं बदिलाए थो इट इनटू द लिक्विड लाइक मिक्सचर। उनखे पाणियाठ में बदिलाए थो, मिक्सचर जहिड़े पाणियाठ में बदिलाए थो। जेको खाधो वॾो हुजे थो उनखे टोड़े थो ऐं उनखां पोइ हज़म करे थो, उनखां पोइ बदिलाए थो। पहिरीं छा थो करे? खाधे खे गॾु करे रखे थो। ॿिए नंबर में मैदे जो कमु कहिड़ो आहे? खाधे खे जेको आहे सो मिक्सचर में बदिलाए थो। 3 नंबर में मैदे जो कमु इहो आहे त इट पेसिस ए लिक्विड मिक्सचर टू अनदर बॉडी पार्ट। चए थो उन जेको ॿियो जेको लिक्विड मिक्सचर जेको 2 नंबर ते कमु करे थो, उन साॻी मिक्सचर खे बॉडी जे ॿिए हिसे ॾांहुं मोकिले थो, द इंटेस्टाइन, आंडे ॾांहुं।
उते छा थो थिए फॉर ऑब्जॉर्बिंग द न्यूट्रॉन्स फ्रॉम इट, उहो उन मां जेको आंडो कण थो कमु करे, ऑब्जॉर्ब यानी जज़ब करे छॾे थो न्यूट्रॉन्स जुज़ा फ्रॉम इट, उन मां जेके जुज़ा आहिनि उहे आंडो जेको आहे सो जज़ब करे छॾे थो। हाणे अक्सर करे असांखे क्वेश्चन ईंदा आहिनि त मैदे जूं जेके डिज़ीज़ आहिनि स्टोमिक जा उहे कहिड़ा आहिनि, ओबेसिटी एंड अल्सर। ओबेसिटी जी माना थोल आहे ऐं अल्सर जी माना अल्सर आहे। थोल ऐं अल्सर जेको आहे सो ॿ मैदे जूं बीमारियूं आहिनि। इहे छाजे करे थियनि थियूं, तव्हां जॾहिं ओवर ईटिंग कंदा आहियो, वधीक खाधो खाई वेंदा आहियो या स्पाइसी फूड खाईंदा आहियो, पोइ मसालेदार खाधो आहे, उन जे करे इहे ॿई बीमारियूं थियनि। उन खां पोइ टीथ, टीथ यानी ॾंद। यू हैव टू सेट्स ऑफ टीथ, देयर आर दीज आर, छो त तव्हांजे जेको वात आहे उन में ॿिनि क़िस्मनि जा ॾंद आहिनि। यू हैव टू सेट्स ऑफ टीथ, तव्हांजे मुंहं में ॿ ॾंदनि जा ॿ क़िस्म आहिनि, सेट आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि प्राइमरी टीथ, प्राइमरी यानी इब्तिदाई शुरूआती मिल्क आर बेबे टीथ यानी कि खीर पीआ ॿारनि जा ॾंद पहिरीं। अच्छा, ॿ नंबर ते परमानेंट टीथ, परमानेंट टीथ यानी कि मुस्तक़िल ॾंद, सदाई रहंदड़। 3 years old child हैज़ 20 प्राइमरी टीथ, छो त 3 सालनि जो जेको ॿारु आहे उनखे 20 शुरूआती ॾंद हूंदा आहिनि। एंड एडल्ट ऐं वॾे माण्हू खे हैव ऑल 32 परमानेंट टीथ, जंहिंखे 32 के मुस्तक़िल ॾंद आहिनि। द फंक्शन ऑफ द टीथ, चए थो हाणे ॾंदनि जो कमु कहिड़ो आहे, ॾंदनि जो कमु टू हेल्प यू च्यू योर फूड, यानी कि तव्हांजो खाधो चॿाड़ण में मदद करे थो, सो दैट इट कैन डाइजेस्ट मोर इज़ीली, तंहिं करे उहो जेको आहे सो सही तरह सां हज़म थिए थो। हिन में ॾंदनि जी का बि अहिड़ी ख़ासि बीमारी कोन्हे। ॾंदनि जी बीमारी इहा त जेकॾहिं तव्हां जेको आहे सो मिसवाक न कंदा, ॾंद न कंदा त ॾंद जेको आहिनि से भुरी वेंदा ऐं पेनफुल यानी कि उन में सूर थी वेंदो। उन खां पोइ एयर, एयर जी माना कन आहे। एयर इज़ द बॉडी पार्ट ऑफ हियरिंग, छो त कन जेको आहे सो ॿुधण जो उज़ू आहे। एंड मेंटेनिंग, हाणे हीउ हिकिड़ो ख़ासि कमु आहे कन जो, जेको 6वीं क्लास में अॻिते हली असांखे ख़बर पवंदी, त हिते सिर्फ़ु इहो इशारो ॾिनल आहे, पर हीउ मेन कमु जेको आहे 6वीं क्लास में ख़बर पवंदी, त मेंटेनिंग द बॉडीज़ बैलेंस, यानी कि हू बॉडीअ जो जेको तवाज़न आहे, जिस्म जो तवाज़न आहे, उनखे बरक़रार रखे थो। हाणे तवाज़न कहिड़ी शइ आहे, मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं पेंसिल खणंदा, जेकर तव्हांजो तवाज़न सही न हूंदो त तव्हां पेंसिल खणण जे लाइ निवड़ंदा त तव्हां किरी पवंदा। हाणे इहो बाक़ाइदे एयर जे अंदरि जॾहिं असां उते वेंदासीं त 3 सेमी सर्कुलर कैनाल आहिनि 6वीं क्लास जे अंदरि, उहे जेके आहिनि उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे असांजे बदन खे, पूरे बदन खे बॉडी बैलेंस खे मेंटेन्स करणु। अच्छा, इट डिटेक्ट्स डिफरेंट टाइप्स ऑफ साउंड, यानी कि ॿियो कमु इहो आहे त ॿुधणु, पर उहो जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आवाज़ आहिनि उनखे डिटेक्ट करे थो, हासिल करे थो। एंड द पार्ट ऑफ यूअर एयर विच इज़ विज़िबल, चए थो जेको कन जो हिसो जेको ॿाहिरि जेको असीं नज़र थो अचे, शोन इन द पिक्चर बिलो, चए थो हेठि तस्वीर में जेको ॾेखारियो वियो आहे, इज़ कॉल्ड द एक्सटर्नल एयर, इनखे जेको आहे सो ॿाहिरियूं कन चइबो आहे। अच्छा, कन जा ॿाहिरियां अंदरियां हिसा आहिनि, अंदरियां हिसा अॻिते हली करे पढ़ंदासीं, 4वीं क्लास में कोन्हे, 6वीं क्लास में आहिनि, पर जेको हीउ ॿाहिरियूं कन आहे इनखे पाइना चइबो आहे। इहो लहरुनि खे गॾु कबो आहे, हिनखे पाइना चइबो आहे, इहो यादि करण जहिड़ी ॻाल्हि आहे। पर हीउ जेको ॿाहिरियूं कन जो नज़र थो अचे, इनखे इहो जिस्म जो कन जो हीउ ॿाहिरियों हिसो आहे। ऐं हीउ मेन ॻाल्हि आहे त हाथियुनि खे वॾा कन इन करे हूंदा आहिनि। एलिफेंट्स हैव लार्ज ईयर फ्लैप्स दैट हेल्प्स देम कंट्रोल द टेम्परेचर, उहे हाथियुनि खे जेके वॾा कन हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते अफ्रीकन एलिफेंट्स खे, उहे अफ्रीका जे हाथियुनि खे इन करे हूंदा आहिनि त उहे उनजे बदन में टेम्परेचर खे जेको आहे ज़ाब्ते में रखंदा आहिनि। इहा हिकिड़ी मेन ॻाल्हि आहे, इहा यादि रखण जहिड़ी ॻाल्हि। हाणे बॉडी पार्ट्स में असां नोज़ जे बाबति, नोज़ जी माना नक आहे, नोज़ जी माना नक। द बेसिक फंक्शन ऑफ ओवर नोज़ इज़ टू ड्रा इन एयर टू एंड आइडेंटिफाई द डिफरेंट स्मेल्स, छो त असांजे नक जो जेको ख़ासि कमु इहो आहे त हवा खे अंदरि दाख़िल करणु ऐं ख़ुशबू खे सुञाणणु, डिफरेंट उन मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ख़ुशबू जेके आहिनि इनखे सुञाणणु, जेके हवा में आहिनि ख़ुशबू उनखे सुञाणणु, कीमियाई ख़ुशबू। अच्छा, इट हैज़ 2 holes इन द नॉस्ट्रिल्स, चए थो इन में 2 सोराख़ आहिनि जिन खे नासूं चइबो आहे। नॉस्ट्रिल्स जी माना नासूं आहिनि जेके हीअ आहिनि। थ्रो द नॉस्ट्रिल्स, नासुनि जे वसीले इट टेक्स द एयर, इहो हवा खे खणे थो फ्रॉम ओवर सराउंडिंग, असांजे चौधारी, एंड पेसिस इन टू इट इन टू द लंग्स, ऐं उन्हनि खे फिफड़नि में मोकिले थो। इट आल्सो पेसिस आउट द बैड एयर, इहो जेको आहे सो ख़राबु हवा खे ॿाहिरि मोकिले थो फ्रॉम द लंग्स, फिफड़नि मां टू द सराउंडिंग, आसपास में उहो ख़राबु हवा खे फिफड़नि मां कढी ॿाहिरि मोकिले थो। ऐं अंदरि हिन में 2 जेके सोराख़ हूंदा आहिनि जिन खे नॉस्ट्रिल्स चइबो आहे, यानी नासूं। ऐं नक जो ख़ासि कमु जेको आहे सो हवा खे अंदरि मोकिलणु।
ईंदड़ वीडियो में तव्हांखे बॉडी जे ॿियनि हिस्सनि बाबति सम्झायो वेंदो ऐं वीडियो जेकॾहिं पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे शेयर कजो। महिरबानी।